अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तमाम ठीक ठाक खैरियत सां हूंदव। साईं सुबुह जा 7 थिया आहिनि ऐं बचड़नि खे बसि स्कूल छॾियोसीं ऐं तव्हांखे अॼु थोरो हिननि जे प्राइमरी स्कूल जो तव्हांखे ओवरव्यू करायां। हे साईं क्लास में अंदरि हिननि वटि तमामु बहितरीनु सिस्टम हूंदो आहे ऐं मज़े जी ॻाल्हि इहा त स्कूल में अंदरि जैमर्स लॻल आहिनि। मोबाइल अंदरि कमु न कंदी आहे बिल्डिंग जे अंदरि। बाक़ी बिल्डिंग साईं मोस्टली हिते ग्राउंड फ्लोर ते हूंदियूं आहिनि। झूला पार्क वग़ैरह सॼो स्कूल में ई सिस्टम हूंदो अथनि घणो। ऐं बास्केटबॉल कोर्ट वग़ैरह ऐं हिननि जो साईं प्री के बि हिते अथनि ऐं 5 सालनि जी उमिरि खां पोइ KG में वठंदा आहिनि। 5 सालनि खां अगरि उमिरि में हिकु ॾींहुं बि घटि हुजे स्कूल में एनरोल न कंदा आहिनि। घटि में घटि सरकारी स्कूल में KG में एडमिशन जे लाइ तव्हांखे ॿार जी 5 साल उमिरि हुजे। बाक़ी हे साईं सरकारी स्कूल जा झूला वूला ऐं काफ़ी दोस्तनि खे ईअं हूंदो आहे त यार उते पढ़ाई मुफ़्त आहे। बिल्कुलु साईं पढ़ाई मुफ़्त आहे। सुबुह सां माण्हू वॉक करनि था पिया, जॉगिंग रनिंग, पढ़ाई मुफ़्त आहे बाबा। पर तव्हांखे अगरि तव्हांजो पंहिंजो घर आहे त तव्हांखे टैक्स ॾियणो पवंदो आहे। उन टैक्स में अदा अरे हेॾो स्कूल जो रस्तो न आहे या न साईं, हेॾो न आहे, उन टैक्स ॾियणी पवंदी आहे भाउ मुंहिंजा। जीअं हाणे हे घर आहिनि, हे कॉलोनी आहे, अगरि सरकारी इन स्कूल में ॿार मोकिलनि था त हिननि खे टैक्स भरणी हूंदी आहे। मुख़्तलिफ़ शहरनि जी पंहिंजी पंहिंजी टैक्स हूंदी आहे साईं। हूअं असांजी हिते आहे तक़रीबन 7-8 हज़ार डॉलर साल जी आहे, जंहिंमें ॿार असांजा स्कूल में पढ़ंदा आहिनि। त इहा स्कूल जी बिल्डिंग साईं मां चयो थोरो तव्हांखे ओवरव्यू करायां। ऐं सिस्टम एॾो भलो अथनि साईं हिननि जो। मास्तर जेके आहिनि उहे ॿाहिरि गेट ते ईंदा आहिनि, ॿारनि खे रिसीव कंदा आहिनि। हिते उहो सिस्टम न आहे त बसि रक्शे वारो लाहे करे वञी हलियो, न बाबा। हिते ॿारनि जो साईं ज़रे ज़रे जो ख़्यालु थींदो आहे, ज़रे ज़रे जो। ॿार माना स्कूल आयो, स्कूल जी ज़िमेदारी बाबा। गाॾी मां लहण खां वठी करे गाॾी में चाढ़ण ताईं उस्ताद टीचर जी ज़िमेदारी। ऐं प्रिंसिपल पाण साईं बीठो हूंदो आहे मेन गेट ते न, जेको रिसीव कंदो आहे ॿारनि खे ऐं वेलकम कंदो आहे। टीचर बि अहिड़ा भला हूंदा अथनि, ईअं भाकुर पाईंदा अथनि, खिलंदा अथनि। माना सरकारी स्कूल जी ॻाल्हि थो कयां न। बसि साईं बाक़ी अमेरिका में, पूरी अमेरिका में स्कूल जूं बसियूं अहिड़ियूं अथव, एॾियूं फिकियूं साईं। ऐं इन बस में वरी एॾो पावर आहे जे अगरि इहा बीहे स्टॉप साइन ऑन करे, कंहिंजी मजाल न आहे जो उनखे क्रॉस करे। इवन थोरो अमेरिका जो सदर बि हुजे न, उहो बि नथो क्रॉस करे सघे इनखे। बाक़ी हे गाॾियूं सॼियूं मास्तरनि जूं आहिनि या स्टाफ जेको हिते कमु कंदो आहे स्कूल, उन्हनि जी आहिनि गाॾियूं। मास्तराणियूं हाणे अचनि थियूं पियूं टिप टाप थी पंहिंजी गाॾियुनि में। वाह वाह मैडम। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हिते पुलिस बि बीठी हूंदी आहे साईं। हिते अमेरिका में तव्हां वाक़ियात ॾिसंदा आहियो, हे साम्हूं पुलिस वारो बीठो आहे। जेको मुंहिंजो पाड़े वारो बि आहे उहो बि पुलिस वारो हूंदो आहे साईं। हे बि पुलिस सिक्योरिटी वारो साम्हूं मोबाइल बीठी हूंदी आहे। छो त हिते मसइलो मसाइल इहो थींदो आहे त माण्हू हितां जा थोरा पागल आहिनि अमेरिका जा। असां चवंदा आहिनि त सिंधी हूंदा आहिनि जज़्बाती, पर हितां जा बि माण्हू के सफ़ा अहिड़ा जज़्बाती अथव, बंदूक खणी ॿियो कुझु न, ॿारनि ते अची हमिलो करे पिया। वाह जो नज़ारो आहे, वाह वाह साईं। सुबुह जो पहर 7:15 टाइम थियो आहे ऐं हे बचड़ा साईं हेॾो स्कूल जी एंट्री हिकिड़ी हेॾो आहे, इहे वरी हेॾां छॾण आया।
पर छा त नज़ारो आहे, सुभान अल्लाह साईं। सुबुह सुबुह जो पहर, वाह वाह, छा त, ओ माय गॉड, सुभान अल्लाह, वाह मुंहिंजा मालिक। साईं ॿुधायो, कमेंट करे ॿुधायो कीअं नज़ारो हे। सुबुह जा 7:15 थिया आहिनि बाबा। मज़े जी ॻाल्हि ॾिसो, ॿार अचनि था त ट्रैफिक भेजी थी वञे क्रॉसिंग जे लाइ। ॾिसो हे ॿार साईं अमड़ियूं वञनि थियूं कंहिंखे छॾण। मूंखे मजाल न आहे जो ईअं रोड टोड़े वञा, हेॾो बि पोइ खुली जॾहिं हिन स्टॉप साइन हेठि कयो। इहे इन्हनि शयुनि खे चइबो आहे तरक़ी याफ़्ता मुल्क। इहे उहे ॻाल्हियूं आहिनि जेके साईं असांखे अमेरिका में रहण ते मजबूर थियूं करनि। अल्लाह पाक तव्हांखे बि ताक़त ॾे, हौसलो ॾे, माल ॾे, त तव्हां बि हिन ज़िंदगी जो मज़ो वठी सघो। वालेकुम सलाम, वालेकुम। हेॾ, ओ माय गॉड, सुभान अल्लाह। हे ॾिसो साईं रंग कुदरत जा, हे कहिड़ो रंग आहे मथां वरी साईं। ॾिसो कुदरत रंग ॾिसो, हेठो नारंगी, वरी हे नीरड़ो, हे वरी रंग ॾिसो, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह साईं, सुभान अल्लाह। वाह मुंहिंजा मालिक तुंहिंजा रंग, है ककर कीअं था लॻनि, वाह वाह। वाह मुंहिंजा मालिक तुंहिंजा रंग। बसि भाउ जेको पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजे मुल्क सां सचो आहे, उन खे रब अहिड़ा मज़ा नज़ारा कराए थो पियो। वाह वाह वाह, हे प्लाटिंग थियल आहे, मिड़ा आहियूं मां हे नज़ारो ॾिसण, सुभान अल्लाह। वाह साईं, वाह मुंहिंजा मालिक तुंहिंजा रंग कुदरत। सुभान अल्लाह साईं। थैंक यू फिलिप। वाह, बगैर फिल्टर जे ॾेखार शीशो लाए, सुभान अल्लाह। वॾी महिरबानी अदा। इंशाल्लाह साईं दुआयूं गॾु आहिनि, पर दुआ सां गॾु दवा बि ज़रूरी आहे न। असांजा रहूं था पिया, चाहे मां ई पाकिस्तान में हुजां, जिन थी रहूं था न बाबा, इंसान थी थोड़े ई रहूं था। असां त बाबा जंहिंजो जेतिरो वस आहे उहो ओतिरो चक हणे थो पियो न, खाए थो पियो न अॻे खे। ग़रीब जो एहसास न आहे, ॿिए जो एहसास न आहे, जिन थिया घुमंदा था वठूं बाबा। मस्जिदियूं असां वटि, दुनिया जा वॾे में वॾा हाफ़िज़ असां वटि। अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे पाण खे मुस्लमान सॾायूं था। सफ़ाई निस्फ़ ईमान आहे, हशर छा आहे तव्हांजे साम्हूं आहे। असांजा अफ़ाल कहिड़ा आहिनि तव्हांजे साम्हूं आहिनि। हे आहिनि काफ़र, माना कलमो नथा पढ़नि, मुस्लमान आहिनि, पर कूड़ न ॻाल्हाईंदा अथव, ॿिए खे तकलीफ़ न ॾींदा अथव। मां त तव्हांखे हर शइ खोले ॾेखारे चुको आहियां बग़ैर कंहिं फिल्टर जे। हिते ज़िंदगी कीअं हले थी पई, केरु कंहिंजी घर में जाती नथो पाए,
केरु सुबुह सां मिले तो त सलाम तो करे, उनखे दुआ तो करे, खिली तो ॻाल्हाए। असांजे शल न कंहिंजी तरक्की थिए त पोइ ॾिसो, इन्ही त रिश्वत ॾिनी हूंदी न। शल न को महिनत सां पंहिंजी गाॾी वठी अचे, इन्ही खे त हराम जी कमाई हूंदी न। मन हर ॻाल्हि में बाहि, हर ॻाल्हि में बाहि भाउ। छा कयो हाणे, वरी मां ॻाल्हाईंदो आहियां अहिड़ो त वरी पोइ वरी चवंदा तूं असांखे हाणे ईअं गा भाउ, कोई त आईनो ॾेखारींदो त होॾो चओ था न त भाउ असांखे बेड़ी ज़िंदगी हुजे त भाउ मुंहिंजा लाइन लेंथ ते हलो न। छॾियो इन ॻाल्हियुनि खे, ॿियो ॿुधायो छा हाल वाल आहे? काफ़ी दोस्त ॾिसनि था, वॾी महिरबानी भाउ मुंहिंजा। काफ़ी दोस्तनि जा कमेंट ईंदा यार अमेरिका घुराए, वारो कर बसि, हिते जली सड़ी आहियो, मरी आऊं, फिटी आऊं, रंग उॾरी वियो आहे। भाउ मुंहिंजा, मां बि हिते न पहुतो आहियां। मां बार बार अर्ज़ु तव्हांखे कंदो आहियां, मां नथो कंहिंखे, कहिड़ो हिते अमेरिका ईअं कंहिंखे नथो घुराए सघे। पर अलाए छो असांजे माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झ में, दोस्तनि खे कुझु के नथी अचे। अलाह हिदायत ॾींदुनि, दुआ आहे उन्हनि जे लाइ। सिंपल ऐं सादो तरीक़ो आहे। कोशिश कयो, पंहिंजो प्रोफाइल ठाहियो, जंहिं बि कैटेगरी में अचण था चाहियो तव्हां अची था सघो। हे को ॼणा ईअं थोरो ई आहे त असांजी घोटकी वञिणो आहे त बसि 20 रुपए जी टिकट वरिती ऐं हलो। हाणे 20 न, हाणे त 100-150 थी वई हूंदी, कंहिं दौर में 20 रुपया हूंदी। बसि अदा इहो स्कूल खां पोइ कॉलोनी हीअं साईं, असांजी नंढड़ी कॉलोनी, हे कम्युनिटी सेंटर आहे, हिते पार्क वार्क आहे, स्विमिंग पूल हिते आहिनि सॼा, टेनिस कोर्ट है। ॾिसो माण्हू सुबुह सुबुह साईं वर्जिश करे जेको, ऐं ॾिसो न हीअ अमेरिकन लाइफ आहे। ऐं ज़ाल मुड़ुस पाण में टेनिस खेॾनि था, कोई तंग नथो करे, कोई नथो ताड़े न, सुकून जी ज़िंदगी आहे न, सुकून जी ज़िंदगी। ॾिसो कीअं लाइफ खे एंजॉय था करनि पिया। ज़ाल मुड़ुस पाण में वेही टेनिस खेॾनि था, असां वटि ईअं केरु वेही करे खेॾी त ॾेखारे ज़ाल मुड़ुस, ॾिस त कीअं गिझा थियूं पुॼी वञनि। हे साईं बस स्टॉप आहे, असांजो वॾो बछड़ो, अड़े असांजो वॾो बछड़ो त हितां वेंदो आहे। हा हाणे यादि आयो, पर उनखे सुबुह सां गाॾी ते छॾण वेंदा आहिनि। ॾिसो कीअं स्कूल जा बछड़ा बीठा आहिनि, पंहिंजी दुनिया में मगन, बसि सुकून। हेॾा अलॻि बीठा आहिनि। हे ॾिसो बछड़ो वियो त गाॾी खे ताक़त न आहे इन खे क्रॉस करे, हेॾो अलॻि अचनि था पिया। ॾिसो था माना घुत न आहे, तकड़ न आहे, छितपण न आहे, छीछाड़ न आहे। असां हाणे माण्हुनि खे अलाए 2 मिंट बचाइण जे तकड़ में ॿिए खे माना अॻे खे मौत ॾेखारे करे, ॿुधे वारो कर, मां अॻ में बसि महिल खां मां पहुचां, ॿियो वञी जेको करे। पर हिते ईअं न आहे, हिते तव्हांखे ॿिए खे अॻ में मौक़ो ॾियणो पवंदो आहे। हाणे स्कूल जो टाइम आहे न, गाॾियूं केॾियूं माण्हू कम ते अचनि वञनि था, पर को बि छितो नथो थिए। ऐं ॾिसो न माण्हू साइकिलनि ते पंहिंजे बछड़नि खे बछड़ा वञनि था साइकिलनि ते स्कूल, अचनि था बस स्टॉप ते, माना का छीछा न। हेॾे त रोड खाली आहे, पर सुकून सां माण्हू गाॾियूं हलाइनि था। छो त भाउ बछड़ा आहिनि हिन वक़्तु, नींगर आहिनि, रोड क्रॉस कंदा, घरों निकिरंदा, हिनजे करे सुकून में हर को गाॾी थो हलाए। का माना छितपण न आहे। को भव बोलो ना है, सुकून प्रोग्राम।
वालेकुम सलाम साईं, वालेकुम सलाम। हिते साईं ॿारनि जी ज़िंदगी पंहिंजे, पर पोड़नि जी बि लाइफ अहिड़ी अथव, ईअं जन्नत में वेठा आहिनि ॼणा। हे ॾिसो ॾाढा बूट सूट टोपियूं जैकेटियूं पाए, हाय हाय सुभान अल्लाह साईं, वाह 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 मुंहिंजा मालिक, छा त नज़ारा रब करे थो पियो। सुबुह जो साईं 7:30 बजे जो हे नज़ारो अथव मुंहिंजे घर जो। वाह वाह सुभान अल्लाह, वाह मुंहिंजा मालिक तुंहिंजी कुदरत, अल्लाह अकबर। चांहि पियां थो बाबा, शेयर यार, शेयर त कयो। 95 ते कांटो रुकियो पियो आहे। हेॾो गाड़ी जो तेल साड़ियंदा, पंहिंजूं एमबियूं साड़ियंदा। लव यू ऑल। बस यार प्यार मोहब्बत में ॻाल्हाईंदो आहियां, ॿियो त कुझु न आहे। आम माण्हू आहियां ता, आम इंसान आहियां मां बि, जीअं तव्हां सभु आहियो। सुभान अल्लाह साईं, वाह मुंहिंजा मालिक तुंहिंजा रंग, शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब अहिड़ा नज़ारा नसीब कया थी, अहिड़ी ज़िंदगी ॾिनी थी। तव्हां बि साईं अहिड़ी ज़िंदगी ठाहे था सघो। थोरो छड़ो हिकु दफ़ो गंजो थियणो पवंदव ऐं वार अच्छा करणा पवंदव, पोइ जान बाणी ठहंदो। ऐं मुंहिंजूं अखियूं ॾिसो न, सुजला आहिनि, सॼी राति जो न सुतल आहे। पोइ वञी झनकार अचे थी, पोइ अहिड़ियूं गाॾियूं अचनि थियूं, पोइ अहिड़ा घर, अहिड़ी ज़िंदगी मिले थी। छो त कंहिंखे ईज़ा आयो न आहे, कंहिंजो हक़ न खाधो आहे। हक़ हलाल जी कमाई आहे, सिंपल। बाक़ी साईं हे असांजो ओड़ो पाड़ो आहे, असांजो ॻोठु आहे, असांजो साईं शहर आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी महिरबानी आहे। हाणे साईं गाॾी ॿाहिरि ई बीहाईंदासीं, छो त नंढड़नि खे मां छॾिया में हिकिड़ो बचिड़ो आहे, उहो वरी वेंदो हाणे। सिंपल फार्मूलो आहे, रब में यकीन ऐं उम्मीद, पाण महिनत कयो, कंहिंजे दर ते न झुको, न पंहिंजे माउ पीउ खे झुकायो रे, न पंहिंजे माउ पीउ खे झुकायो। पोइ ॾिसो तव्हांखे ज़िंदगी में कीअं मज़ा मिलनि था, कीअं शयूं ठहनि थियूं। ऐं है छा त मौसम आहे साईं, सुबुह जो बि वाह वाह, वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानियूं, लख कुर्ब। बिल्कुलु साईं, शेयर शेयर थींदो हले, शेयर खां बग़ैर ज़िंदगी अधूरी आहे। हाणे साईं अचे थो फॉल, हे पन बन सुकी सड़ी वेंदा। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। सभिनी दोस्तनि जूं मोहबतूं। असांजे घर में साईं अॼुकल्ह हिकिड़ो महिमान आयल आहे, कम बुम्बा। ॾाढो ॾाढो साईं प्यारो कुतड़ो आहे। पुंबा, ओ पुंबा,
पुंबा नालो त साईं। हे बस हाणे बस गंज थी वियो। हेलो दोस्तों, हाणे तव्हांखे वठंदासीं इजाज़त। चांहि वाह, दूध पती तैयार आहे, पापा तैयार आहिनि, इंशाल्लाह वरी कठा आहियूं। जेसि ताईं दुआनि में यादि। लख कुर्बा, इंशाल्लाह वरी जल्द मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़।